मज़दूरनि जे हक़नि लाइ सुई सदरन गैस कंपनी सखर रीजन ऑफिस में पीपल्स लेबर यूनियन सिंध बलूचिस्तान जे मरकज़ी सॾ ते एहतिजाजी तहरीक शुरू कंदे अलामती बाइकाट करे एहतिजाजी रैली कढी वई ऐं चार्टर ऑफ डिमांड में ॾिनल मुतालबनि जी मञता लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे पीपल्स लेबर यूनियन CBA जे सखर रीजनल सेक्रेटरी लाला सैफुर रहमान खादिम हुसैन शेख, अशरफ मलिक, अली बख्श रिड, अयूब शर चयो त सुई सदरन गैस जी मैनेजमेंट मज़दूरनि जे हक़नि लाइ ॾिनल चार्टर ऑफ डिमांड मंज़ूर करण खां लवाए रही आहे, जंहिं सबबि महिनतकश में सख़्त मायूसी पखिड़िजी रही आहे। हिन सख़्त महांगाई जे दौर में मज़दूरनि जी पघार में इज़ाफ़ो करण समेत ऑर्डिनेंस एम्प्लॉइज़ जी वेरिफिकेशन सीनियरिटी ॾियण, सन कोटा ते अमल करण ऐं कचनि मुलाज़िमनि खे पको करण जा जाइज़ मुतालबा शामिल आहिनि, जंहिंखे मंज़ूर करण लाइ मरकज़ी सॾ ते सिंध बलूचिस्तान जे तमामु ऑफिसनि में 2 खां 13 मई ते ऑफिस में सुबुह जो टोकन एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। सुई गैस जी मैनेजमेंट जेकॾहिं चार्टर ऑफ डिमांड में पेश कयल मुतालबनि खे मंज़ूर न कयो त कराची हेड ऑफिस अॻियां 14 मई ते पुरअमन एहतिजाजी धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो।